जो जनाज़ो पढ़ी थो कदें तुझो जनाज़ो भी थींदो। अज बियन जो जनाज़ो पढ़ी थो कदें तुझो जनाज़ो भी थींदो। कदें तुझो जनाज़ो भी थींदो कदें मुझो जनाज़ो भी थींदो। कर याद तू ॾींहं उन खे कर याद तू ॾींहं उन खे अहिड़ो तो ते बि ॾींहुं कोईंदो अहिड़ो मूं ते बि ॾींहुं कोईंदो। अॼु ॿिए जो जनाज़ो पढ़ी थो कॾहिं तुंहिंजो जनाज़ो बि थींदो। मिठी माउ मथां पई रोंदई हर न्याणी रोंदी रहंदे। ओड़ा पीउ जे अखियुनि में हूंदई पई भेण बि सुॾका भरींदे। ओड़ा पीउ जे अखियुनि में हूंदई पई भेण बि सुॾका भरींदे। पुट ज़ाल बि रोंदा रहंदे पुट ज़ाल बि रोंदा रहंदे। मोटाए न भाव को सघंदो। अॼु ॿिए जो जनाज़ो पढ़ी थो कॾहिं तुंहिंजो जनाज़ो बि थींदो। अॼु ॿिए खे कुलो आॾिनो तो कुलड़नि त क़रीब खयो तो। कॾहिं मैयत तुंहिंजो मिठड़ा कंहिं ॿिए जे कुलनि ते हूंदो। अॼु ॿियनि खे थो दफ़नाए अॼु ॿियनि खे थो दफ़नाए कोई तोखे बि दफ़नाईंदो। अॼु ॿियनि खे थो दफ़नाए कोई तोखे बि दफ़नाईंदो। अॼु ॿिए जो जनाज़ो पढ़ी थो कॾहिं तुंहिंजो जनाज़ो बि थींदो। अॼु ॿिए जे कॾहिं ते आहे अॼु ॿिए लाइ कफ़न पियो ठाहे। कॾहिं तुंहिंजो कॾो बि थींदो छो ॾींहुं थो बुलाए। कॾहिं तुंहिंजे मैयत ख़ातिर कॾहिं तुंहिंजे मैयत ख़ातिर ॿियो कोई कफ़न ठाहींदो। कॾहिं तुंहिंजे मैयत ख़ातिर ॿियो कोई कफ़न ठाहींदो। अॼु ॿिए जो जनाज़ो पढ़ी थो कॾहिं तुंहिंजो जनाज़ो बि थींदो। अॼु ॿिए जी क़बर तूं ॾिसी थो कुल ॿिए जी क़बर ते पढ़ी थो। कॾहिं तूं बि क़बर में हूंदे इहा सोच तूं छो न करी थो। काश जेकॾहिं इहा सोच अची वञे त ईअं निमाज़ जी परवाह जीअं तव्हां असांखे निमाज़ यादि ई कोन्हे क़ुरान यादि ई कोन्हे ईअं मुला पढ़नि। दोस्तो हिननि जलसनि जो मक़सदु इहो हीअ ज़िंदगी आरज़ी आहे। अॼु हिन जे मथां ऐं सुभाणे हिन जे हेठियां हूंदा यार उहा कयूं जेका क़बर में क़बर चे। अॼु ॿिए जी क़बर तूं ॾिसी थो कुल ॿिए जी क़बर ते पढ़ी थो। कॾहिं तूं बि क़बर में हूंदे इहा सोच तूं छो न करी थो। कॾहिं तूं बि क़बर में हूंदे इहा सोच तूं छो न करी थो। ओ जॾहिं मौत हली दर ईंदुई जॾहिं मौत हली दर ईंदुई तोखे मोहलत पल बि न ॾींदो। अॼु ॿिए जो जनाज़ो पढ़ी थो कॾहिं तुंहिंजो जनाज़ो बि थींदो। कर पंहिंजी बि भाऊ तयारी आहे क़बर अंधारी कारी। ग़फ़लत में गुज़ार न एॾो आहे तुंहिंजी बि अचणी वारी। हा जॾहिं वारो तुंहिंजो ईंदो जॾहिं वारो तुंहिंजो ईंदो तोखे मौत न मिंट छॾींदो। अॼु ॿियनि जो जनाज़ो पढ़ी थो कॾहिं तुंहिंजो जनाज़ो बि थींदो।
लिखी शहज़ादे हकीकत हिन शेर में आए नसीहत लिखी शहज़ादे हकीकत हिन शेर में आए नसीहत अल्लाह दे हुक्मन ते हलो मन सोने नबी जी शरीयत अल्लाह दे हुक्मन ते हलो मन सोने नबी जी शरीयत ये दुनिया आहे फानी ये दुनिया आहे फानी हर मानो हितना वींदो कोई भी न बचे ये दुनिया आहे फानी हर मानो हितना वींदो अज बे जो जनाजो पड़े थो कदे तुझो जनाजो भी थींदो।